हिक पासे ग़िज़ाई तहफ़ुज़ चैलेंज बणिजी रहियो आहे त ॿिए पासे माहिरनि अहम दरियाफ़्त करे वरिती आहे। हिक तहक़ीक़ में बिना मिटीअ जे आबादगारीअ जे हवाले सां अहम आगभराई थी आहे ऐं मिटीअ बदिरां हिक इलेक्ट्रॉनिक मिटीअ जो तजुर्बो कयो वियो, जंहिंखे ई सॉइल जो नालो ॾिनो वियो आहे। स्वीडन जी लिंकोपिंग यूनिवर्सिटी जे तजिज़िये गाह में ज़रई टेक्नोलॉजी तहत तहक़ीक़ में बरक़ी तौर ते पोखी लाइ हिक इलेक्ट्रॉनिक तह तयारु कयो वियो। मिटी खां सवाइ पोखी जे इन तरीक़े खे हाइड्रोपोनिक्स चयो वेंदो आहे। हीउ हिक जदीद तरीन पाड़ जे निज़ाम खे इस्तेमालु करे थो। लिंकोपिंग यूनिवर्सिटी जी एसोसिएट प्रोफेसर एलिनी वधंदड़ आलमी चैलेंजिस जी अहमियत खे हिन अगभराई सां उजागर कयो आहे। एलिनी जी दावा आहे त हाइड्रोपोनिक्स सां एहतियात सां कंट्रोल कयल हालतुनि में शहरी इलाइक़नि में खुराक पोखण जो इम्कान हक़ीक़त बणिजी वेंदो। दुनिया जी आबादी वधी रही आहे ऐं मौसमियाती तब्दीलियूं थी रहियूं आहिनि। इहो वाज़े आहे त मौजूदा रिवायती गैर ज़रई तरीक़ा असांजे आलमी ग़िज़ाई घुर्जुनि खे पूरो नथा करे सघनि। एलिनी ऐं संदसि टीम जी जाखोड़ हिक बरक़ी तौर ते हलंदड़ पोखी कंदड़ सबस्ट्रेट आहे, जंहिंखे ई सॉइल चवनि था। इहो वाज़े तौर ते हाइड्रोपोनिक पोखी लाइ तयारु कयो वियो आहे। नेशनल अकेडमी ऑफ साइंसिस जे रिसाले में शाया थियल हिन तहक़ीक़ मूजिबि तजिज़िये में ॿिजनि जी वाध वेझ में 15 ॾींहनि में 50% तेज़ी रिकॉर्ड कई वई। हाइड्रोपोनिक पोखी में ॿूटा बिना मिटीअ जे वधनि था। मुकमल तौर ते पाणी, ग़िज़ाई शयूं ऐं पाड़ूं जोड़ण लाइ सबस्ट्रेट ते भाड़ियो वञे थो। इहो निज़ाम पाणी जी रीसाइक्लिंग जी सहूलियत फराहम करे थो। हिन जे नतीजे में पाणी घटि में घटि इस्तेमालु थिए थो ऐं वधि खां वधि ग़िज़ाई शयूं बरक़रार रहनि थियूं। लिंकोपिंग यूनिवर्सिटी सां वाॻियल साइंसदान एलिनी दावा कई आहे त हाइड्रोपोनिक्स खुराक जी हिफ़ाज़त जे आलमी चैलेंजिस खे हल कंदो।